बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह ही जो प्रोग्राम दौरा अल अक़ाइद वल मसाइल जो से रोज़ 3 ॾींहनि जो शाहपुर चाकर में हज़रत क़िबला शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह जे इल्मी दर्सगाह ते थी रहियो आहे। बिलख़ुसूस इन जो मुबारक असां अहले सुन्नत वारनि हाड़िनी खे ॾियूं था ऐं जेके हिते शामिल थिया आहिनि प्रोग्राम में तमामु हिकिड़ो बहितरीन अमल जी जेको आहे शुरूआत मुफ्ती साहब जन कई आहे। क़िबला मुफ्ती डॉक्टर हक़ नबी सिकंदरी साहब उनजा वॾा भाउ क़िबला डॉक्टर असांजे मुफ्ती नूर नबी साहब जन त ही प्रोग्राम बिलख़ुसूस असांजो उहो आवाम जेको सोशल मीडिया जे हिन दौर जे अंदरि हिकिड़ी अहिड़ा फितना अची विया आहिनि। सोशल मीडिया हिकिड़ो फ़ाइदे वारी शइ त आहे जंहिंमां असां खोड़ शयूं सिखियूंसीं जेके अॻ में कंहिंखे ख़बर कोन हुयूं, पर इन सोशल मीडिया जे ज़रिए कुझु अहिड़ियूं शयूं असांजे अवामुन्नास ते पहुतियूं जेके हुननि खे ग़लति तरीक़े सां पहुचायूं वयूं, पोइ हुननि जा अक़ाइद ख़राबु थिया। उहे सभु शयूं जेके अवामुन्नास खे असांजे अहले सुन्नत वल जमायत जे नौजवान या जेके अहिड़ी उमिरि सां रखंदड़ तालुक़ जेके दीन सां बि रखनि था, उमिरि जा वॾा हुजनि या नंढा हुजनि, पर अहिड़े क़िस्म जा इख़्तिलाफ़ी मौज़ूअनि जे साम्हूं रखिया विया, पोइ हुननि जे ज़हन में इहे सवाल पैदा थिया त हीअ ॻाल्हियूं कीअं पैदा थियूं, हीअ ॻाल्हियूं छो थियूं। अॼुकल्ह असांजे अवाम खे न ई वज़ू जे मामलात ते काई फ़िक्र आहे, न ई उन्हनि खे नजासत जे मामलनि जी नजासत जे मसाइल जी का जेको आहे सो परवाह आहे, न ई नमाज़ जे मसाइल जी परवाह आहे। पर उन्हनि जे साम्हूं जॾहिं इहा ॻाल्हि अचे थी त हज़रत सैयदना शेर ख़ुदा हज़रत मौला अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे वक़्त में छा थियो त चवंदा यार वॾी ॻाल्हि आहे, हीअ असांखे ख़बर अॻ में कोन हुई। इंटरनेट जे ज़रिए उन्हनि वीडियो ॾिठो, हुननि जो हिकिड़ो अक़ीदो तब्दील पैदा थी वियो। उन्हनि ॾिठो हज़रत सिद्दीक़ अकबर जे दौर में हीअ ॻाल्हि छा थी, अक़ीदे में ख़लल पैदा अची वियो। त इहे सभु ॻाल्हि जे लाइ हिकिड़ी हिन वक़्त जी नज़ाकत में ज़रूरत हुई तमामु त हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम थिए जिथे अक़ाइद खे असां पंहिंजनि खे सम्झी सघूं ऐं सम्झी करे असां अहिड़ी तरीक़े सां सम्झूं जीअं सुभाणे असां वञी करे पंहिंजनि आम जेके दोस्त अहबाब आहिनि उन्हनि ते बि अक़ाइद जो जेको आहे सो प्रचार करे सघूं। मुंहिंजी अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फ़रमाईंदो ऐं वरी बि जेको आहे सो शुक्रगुज़ार आहियां मुफ्ती साहब जन जो जिन असांखे जेको आहे मौक़े जो।